असां अॼु अव्हांखे हिकु सोशल एक्टिव माण्हू जेको शहीद हयात पाताणी वेलफेयर जे नाले सां इंदियोज़ा हलाए पियो। ही देहाती इलाइक़ो मुखी जो इलाइक़ो पसमानदा इलाइक़ो आहे जंहिंमें शहीद मोहम्मद हयात पाताणी वेलफेयर जे नाले सां जेको इंदियोज़ आहे उन जो चेयरमैन आहे असगर अली पाताणी। सो उन सां अव्हांखे मिलाईंदासीं ऐं उन खां पुछंदासीं त अव्हां ही पंहिंजो जेको कमु आहे माण्हुनि जा मसइला आहिनि माण्हुनि जी ख़िदमतूं आहिनि इहो ख़िदमत करण जो अव्हांखे कॾहिं ऐं कहिड़े वक़्त खां शौक़ु पैदा थियो? जी तव्हां असांखे इहो ॿुधाईंदा भई ही शाह साहिब बि ॻायो आहे मोखी ऐं मतारनि जे नाले सां? जी जी। ही मोखी तव्हांजे इलाइक़े में आहे? जी। मुंहिंजे ख़्याल में त देहमुखी जो बि नालो आहे त ही मोखी केरु आहे ऐं हिन खे तव्हां छा था सम्झो ऐं मतारा केरु हुया इन बारे में असांखे थोरी मालूमात? त मोखी शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ सुर कल्याण जेको आहे उन में मोखी जो सम्झ मोखीअ खे ॻायो आहे। मोखी आहे नातर बानी जेकी जॾहिं राणो मूमल जो कमु महल ख़तमु थियो मूमल राणे सां शादी कई त नातर बानी उतां जॾहिं आई त उहा अची हिते हबत नाले हिकिड़ो हमरा रहंदो हो उन सां अची शादी कई। शादीअ खां पोइ उन ई हिते शराब जो हिकिड़ो दुकानु जीअं चवंदा आहियूं शराब जो ठहियो उहो ठाहियो नातर बानीअ। पोइ उन खे धीअ ॼाई इहे मोखी जॾहिं वॾी ठही त उहा ई साॻियो मां वारो कमु वरी उन बि हिते शुरू कयो। मतारा जेके आहिनि मतारा सम्झ त 8 माण्हू हुआ जेके मतारनि खे सिंधीअ में 2 क़िस्मनि जो अॻे माण्हू चवंदा। हिकिड़ो मतारो उहो हूंदो आहे जेको पैसे वारो हुजे अमीर हुजे। हिकिड़ा मतारा उहे आहिनि जेके ताक़तवर हुजनि। उन में इहो हो 2 समा 2 सूमरा 2 चना 2 चवाण मतारा इहे हुआ। इहे ईंदा हुआ हिते जेको हबत नाले हमरा रहंदो उहो हिते ही शाह साईं दरिया ॿुधाए थो। दरिया वहंदो इहो माना हबत जो हिते हूंदो पतन हूंदो उन तां माण्हू क्रॉस कराईंदो परते त उहे जेके मतारा हुआ उहे कारोबार जे नियत सां हितां उन्हनि जो लंघ हूंदो हिते अची बीहंदा हुआ स्टे कंदा हुआ शराब पीअंदा हुआ पोइ वरी अॻिते निकिरी वेंदा। त मोखीअ जो जेको किसो हलियो या त जेको शाह साईं उनखे ॻायो त इहो ई शराब जे बारे में जे ही हितां पी उन शराब में ज़हर हो नांग जो जेको पुराणो मटो नांग किरी वियो त मोखीअ सम्झो इहे मरी विया। वरी जो हू वापसि आया त उहा ॾिसी पाण हैरत में पइजी वई त इहो कीअं कमु थियो। पोइ हिननि उहो ई ज़िद कयो त असांखे पुराणो जेको अॻे तो शराब पीआरियो असांखे उहो ई साॻियो शराब ॾिए। त पोइ हुन तानू उन्हनि खे आयूं त वञ मौत सम्झो तव्हां मरी विया हूंदा हीउ ज़हर तव्हांखे मूं नांग जो विझी पीआरियो पोइ बि तव्हां मुआ कोन वरी अची हिते वापसि पिया आहियो। उन ई खां पुठियां मतारनि जो मौत थियो जेके नाराथर जबल में उते दफ़न आहिनि। सर ॿियो असां पुछंदासीं त ही मुखी जे इलाइक़े में सवाइ अव्हां जेके हिते पाण माण्हू आहियो उहे ई मालिकी कयूं अचनि था अॼु ताईं ही शाह साहिब जो ॻायल माना हुन जो हिकिड़ो सिलसिलो ऐं हिन जे लाइ काफ़ी माण्हुनि दाहूं कूकूं हेॾे होॾे सभु कुझु कयो आहे। जीअं पंहिंजे अवामी प्रेस क्लब मल्हीर हर साल सकाफ़ती ॾिहाड़ो अची मोखीअ ते मल्हाए थी। ठीकु आहे काफ़ी सालनि खां वठी अवामी प्रेस क्लब मल्हीर सकाफ़ती ॾिहाड़ो अची मोखीअ ते मल्हाए थी जलसो करे प्रोग्राम कराइनि था ऐं सुठे नमूने सां। पर अॼु ताईं मतिलबु त कंहिं हिन जे लाइ इहो न सोचियो त भई हिन खे जेको आहे मुक़बरो ठाहियूं हिते जेको मुसाफ़िर खानो ठाहियूं। इन बारे में अव्हां भई असांखे इलाइक़े वासी आहियो ॿुधायो त आख़िर छो ईअं लावारसी छा जे करे? साईं
ॾिसो असुल खां हिते सिंध हुकूमत पीपल्स पार्टी जी रही आहे। त हाणे पीपल्स पार्टी तव्हांखे पाण खे ख़बर आहे त जॾहिं खां आई आहे त इहो ई करप्शन जे भर चढ़ियल आहे। असां पंहिंजे तरीक़े सां ॾाढी कोशिशि कई। मूं पाण सरदार शाह अॻे दौर में मिनिस्टर हो, हुनखे दरख़्वास्त बि ॾिनी, वञी रिक्वेस्ट बि कई त साईं मोखीअ पुराणो क़दीमी माग शाह साईं जे माना उनखे ॻाइल आहे, तव्हां महिरबानी करे इनखे ॾिसो। त उन मूंखे तसली बि ॾिनी, दिलजाए बि ॾिनी त बाबा आऊं तव्हां सां कंदुसि, इहो तव्हां सां मदद कंदुसि। तॾहिं सकाफ़त खाते जो मिनिस्टर हो, पर कुझु कोन। उनखां हटी करे अॻिए साल मूं इन ई मेले में कोशिशि कई PTI वारनि खे बि आउं वठी आयुसि। उन्हनि खे MNA ऐलान बि कयो त साईं असां हिते मुक़बरो ठाहींदासीं तव्हांजो, पर अञा ताईं उहो बि वाइदो वफ़ा न थी सघियो। असां पंहिंजे तरीक़े सां ॾाढी कोशिशि कयूं पिया त कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन जेको हीउ असांजो माग आहे इनखे बचाए सघूं। बाक़ी हाणे वधीक वस वारा अॻियां आहिनि, अलाह उन्हनि खे हिमत ॾे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाँ साईं, तव्हां हिन पंहिंजो एम्बुलेंस जा ड्राइवर आहियो? जी हाँ। छा तव्हांखे फ़ोन कॉल जॾहिं कंहिं मरीज़ जो अचे पियो जी या को हादसो थिए पियो, तव्हांखे ख़बर पए पई बाबा हे फलाणी जॻह ते हादसो थी वियो आहे, छो जो तव्हांजो कमु त एम्बुलेंस जो आहे इहो, माना हादसो थिए को मरीज़ थिए पहुचाइण, ॿियो त को कमु हूंदो न आहे। छा तव्हांजी पंहिंजी कहिड़ी कोशिशि हूंदी आहे, माना जीअं फ़ोन थियो केतिरी देरि में पहुचूं, उन खे अस्पताल दाख़िल कयूं या हुते पहुचायूं? जी, असांजो इहो ख़्यालु हूंदो आहे जल्दी जेतिरो पहुचे ओतिरो सही आहे। जंहिं न हूंदो आहे किरायो त पंहिंजे खीसे मां पेट्रोल भरे हुनखे उते अस्पताल ते पहुचाईंदा आहियूं। अच्छा। हा, असगर साहब जो चवणु हूंदो आहे भई जंहिं पैसा न आहिनि, ग़रीब आहे, हुनखे माना जल्दी अस्पताल ते पहुचाए पंहिंजे खीसे मां पेट्रोल विझी असां उते पहुचाईंदा आहियूं। जना ते वञिणो हूंदो आहे, सेवल ते वञिणो हूंदो आहे, बकाई ते वञिणो हूंदो आहे, जिते उहो चवंदा आहिनि उते उन्हनि खे माना जल्दी पहुचाईंदा आहियूं। छा मरीज़ तव्हांखे हाणे जेको आहे त फ़ोन वोन करनि था, इलाइक़ो पसमानदा लॻो पियो आहे हिते जेको ॿाहिरियाड़ी आहे, इन में तव्हां वञो था, माण्हुनि खे पहुचायो था, तव्हांखे पंहिंजे ज़ाती कॾहिं एम्बुलेंस हलाईंदे का परेशानी पेश आई आहे किथे? न, परेशानी न आई आहे। अच्छा जी, सही तरीके से शहर से निकल के दूर दराज इलाके देहात में पहुंच जाती हो और बच्ची को पढ़ाती हो, तो आपको क्या महसूस होता है? पहली बात तो ये है कि मैं शहर में भी पढ़ा चुकी हूँ, मैं मार में भी पढ़ा चुकी हूँ। मैंने यहाँ पर
आके इतनी सेटिस्फेक्शन महसूस हुई, इतना अच्छा लगा कि मेरा वापस जाने का दिल नहीं करा शहर में, और मैं यहीं पे रह गई हूँ। तकरीबन 2 साल से मैं यहाँ पढ़ा रही हूँ और बहुत अच्छा लग रहा है। ये बच्चे जो हैं वो बहुत प्यार मोहब्बत वाले हैं, सादे लोग हैं, और बहुत अच्छा लगता है यहाँ पर आके। हमें भी यहाँ ये जो हैंस का स्कूल है इसका साथ संभाल कैसे हो रहा है, सही चल रहा है, कैसे चल रहा है, आपको कोई तकलीफ वगैरह? लेकिन तकलीफ़ें तो अब मैं क्या बयान करूँ, है तो कुछ बेसिक जो चीज़ें होती हैं जैसे पानी है या बुक्स वगैरह हैं बच्चों की, उसके लिए कभी हम लोग को मुश्किलात हो जाती हैं, जिसकी वजह से हम आगे रेफ़र करते हैं अपनी परेशानी कि वो हमारी भाई पूरी की जाए और हमारी नीड्स पूरी की जाएँ, जो बेसिक चीज़ें हमें दी जाएँ, तो हम लोग अच्छे तरीके से लेके चल सकें उसको। और मैम यहाँ जो है तो आप देहात में आ गई, यानी कि आपको ये खौफ नहीं होती कि हम शहर से निकल के देहात में आ रहे? आपका क्या है, इस इलाके के लोगों पे इतना एतबार है? नहीं, अल्लाह का शुक्र है कि हम लोग जब से आए हैं हम बहुत सेटिस्फाई हैं, लोगों की तरफ से तो बहुत ज़्यादा सेटिस्फाई हैं। हमारे यहाँ के बड़े हैं, अदासगर हैं, ये इन लोगों ने बहुत सपोर्ट करा हमको, इनकी तरफ से बहुत प्रोटेक्शन मिली, वरना कि शहर के लोग ऐसे एग्री नहीं होते ऐसे इलाकों में आकर काम करने के लिए। लेकिन जब हमें तसल्ली हुई, इन्होंने तसल्ली दिलाई, हमें मुतमईन करा, तो फिर हम लोग यहाँ पर ये काम कर रहे हैं। अब कोई खौफ और डर नहीं है? नहीं, अल्लाह का शुक्र है, ये लोग बहुत अच्छे हैं और सपोर्ट करते हैं, तो इस वजह से कम्युनिटी वालों की वजह से हम लोग बहुत मुतमईन हैं। अच्छा, क्या यहाँ तनख्वाह वनख्वाहें इस टाइम से मिल जाती हैं? ये तो यानी कि मैं अब क्या बोलूँ थोड़ा आगे पीछे हो जाती हैं, लेकिन ये कि मिल जाती है। ठीक। के ॻाल्हि हुजण चाहिनि चवनि था सिंध हुकूमत असांखे कहिड़ो सुख ॾिनो, का शइ कोन्हे, हुन पाणी आहे किंदे तूं पाण आहिनि ॻोठनि ते काफ़ी ॻोठ आहिनि, बाबू पातणी आहे, अलीगुन गबोला, काफ़ी ॻोठ आहिनि, कहिड़नि ॻोठनि जो नालो वठां, परे परे इलाइक़नि ते इहो नंढड़ा ॿार तूं ॾिसी ज़ाइफ़ा माण्हू किथां किथां खां पाणी भरे था अचनि, का सहूलियतूं असां वटि कोन्हे को। ऐं सिंध हुकूमत खे इन वज़ीरनि खे मिनिस्टरनि खे चई चई बेज़ार थी वियासीं, ॻाल्हियूं कोन था ॿुधनि। अच्छा, पानी खां अलावा को के ॿिया मसला बि आहिनि ॻोठ में? ॿियो मसइलो आहे जो तालीम जे लिहाज़ सां बिल्कुलु इहो इलाइक़ो सॼो महरूम आहे, बिल्कुलु का स्कूल कोन्हे को, प्राइमरी स्कूल बि कोन्हे, ॿियो वॾा मिडल स्कूलनि खे या ॿिए वॾनि खे थो छॾे ॾे, प्राइमरी स्कूल लाइ ही तमामु सॼो परेशान आहे, का शइ कोन्हे। ऐं गैस असांजे इलाइक़े में वञनि था, वञे थो पर कंहिं ॻोठ खे कोन था ॾियनि त इंसान आहिनि या हैवान आहिनि, इहे को ॾिसे कोन थो, केरु ई कोन्हे को, का सहूलियत ई कोन्हे यानी। ऐं असगर पातणी अॼु प्रोग्राम कयो आहे, असां इन लाइ आयासीं, ऐं दरख़्वास्त ॾेई असां बेज़ार थी वियासीं। कोई ॿुधण वारो कोन्हे? जी, कोई ॿुधण वारो कोन्हे? केरु ॿुधंदो, को ॿुधण वारो कोन्हे को। जंहिं मिनिस्टर MP वटि वञे न, चए थो बसि असांजे हथ में का शइ कोन्हे को, तव्हांजे हथ में कोन्हे, असांजे हथ में त अॻे ई कोन्हे, भले तव्हां मिनिस्टर छो थिया आहियो, वज़ीर छो थिया आहियो। हाणे तव्हांजो छा ख़्यालु आहे त ईंदड़ इलेक्शन में तव्हां वोट कंदा या बाइकाट? असांजो इहो ख़्यालु आहे जेकॾहिं अलाह ताला असांखे उहो वक़्तु हाणे अची वियो वक़्तु ईंदो त असां इहे इलाइक़े जा माण्हू बाइकाट कंदासीं, बाक़ी वोट कंहिंखे कोन ॾींदासीं। असां इहो खाना बदोशी जी हालत में पंहिंजा सही आहियूं। तव्हां खां इहो पुछंदासीं त हीउ जेको तव्हां हयात मेमोरियल वेलफेयर जे नाले सां जेको NGOs ऐं इहो कमु शुरू कयो आहे, सो इहो कॾहिं खां वठी शुरू कयो आहे ऐं तव्हांखे हिन कम में केतिरो मज़ो अचे थो ऐं केतिरो सुकून थो मिले? साईं, असां त हिते माना 2009 खां इलाही इहो कमु शुरू करे ॾिनो, 2015 में मुंहिंजी रजिस्ट्रेशन कराई ऐं अलहमदुलिल्लाह हाणे ही 5 साल खां ॾाढो मज़ो अचे। ग़रीब माण्हू ही इलाइक़ो एॾो पसंदि आहे कि आवाम जी जेकी ख़िदमत करण जी नज़ो ऐं दिली
ॾाढो मज़ो आहे। रुमाल हिते अहिड़ो इलाइक़ो आहे जिते को बि वस वारो नथो पइजे। हिते रुॻो ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि जी मदद आहे। अच्छा, हिते जेको आहे त साईं पंहिंजो स्कूल कॉलेज वग़ैरह हिन मुखी जे इलाइक़े में को अहिड़ो गवर्नमेंट जे तरफ़ां को अहिड़ो सिस्टम आहे? न साईं, हिते कुझु बि कोन्हे। मोदी जे असांजे इलाइक़े में सिर्फ़ु मुंहिंजो ॻोठ आहे बाबू पाताणी, जेको ॾाढे नाले ते उन ई में हिकिड़ो गवर्नमेंट जो प्राइमरी स्कूल असां वटि आहे। ऐं पोइ हिन इलाइक़े खे ॾिसी करे मूं थोरी कोशिशि करे हैंड्स वारा आहिनि इदारे वारा, उन्हनि खे रिक्वेस्ट कई त असांखे ॾियो स्कूल। ऐं उन्हनि ॾिनो कुझु ऐं पंहिंजे वेलफेयर जे तरफ़ां मूं हिकिड़ो प्राइवेट स्कूल खोले माना उहो ॿारनि खे तालीम ॾियूं था। बाक़ी ॿी का बि सहूलियत कोन्हे हिते स्कूल जी या कॉलेज जी या कुझु। अच्छा, ही हैंड्स वारनि जी जेका स्कूल आहे उहो बाबू पाताणी ॻोठ में आहे? जी जी सर। असां जेको भाउ मुंहिंजे मोहम्मद रियाज़ उनखे शहीद कयूं त पोइ उन खां पुछिया मूंखे पोइ पंहिंजे दिल्ली माना शौक़ु थियो त आउं पंहिंजे भाउ जे नाले वेलफेयर रजिस्टर करायां ऐं उन ई में उनजे हिसाब सवा कलाक आवाम जी ख़िदमत करे। असां जॾहिं खां इहो शुरू कयो न वॾो मज़ो आयो असांखे। ऐं इहो शौक़ु ख़िदमत त असां खे वॾनि खां वठी जेको असांजो रहियो आहे पर वरी जो भाउ चई थो त पोइ हुन में वधीक असांखे मूंखे चइबो आहे भाउ जे हिसाब सवाब जेको या गवर्नमेंट जे तरफ़ां को बि फंड न आहे। जेको करियां थो पंहिंजे मदद सां दोस्त थी करे असां अच्छा असगर साहब, इहो त तय थियल आहे त पंहिंजो पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मौला अली अलैहिस्सलाम बि इहो फरमायो त हिकु ॾियो हिन दुनिया जे अंदरि ऐं 10 वठो। ऐं उन जे इज़ में अॻी दुनिया में जेको आहे पाण मुस्लमान आहियूं, इन ते ईमान आहे त 70 वठो। उहो त ठीकु आहे, पर हीअ जेको तव्हां पंहिंजो ज़ाती कमु कयो पिया त इन मां केतिरा मुतमिन आहियो? इहो तव्हां छा सम्झो तव्हांजे लाइ तव्हांजे कम में माना भलाई कीअं कमु कयो था सो उन में जेको आहे त पंहिंजो बरकत या जेको आहे तव्हां इहे हलाईंदे हलाईंदे कुझु टाइम खां पोइ इहो थो वेझी वञो त हाणे कुझु न आहे, तव्हां छा कयो? असांखे ॾाढो मज़ो आहे, ॾाढो सुकून आहे ऐं अलहमदुलिल्लाह वॾी बरकत आहे। ईअं न आहे इहा सोच ई ग़लति आहे त हिन कम में इहो मुंहिंजे आउं हैरान आहियां त मुंहिंजे वस में ई न आहे त मिडल क्लास माण्हू पर जॾहिं खां मूं शुरू कयो आहे त ॾींहों ॾींहुं अलाह जो शुक्र आहे मुंहिंजी हर कम में बरकत आहे। मुंहिंजो कमु वधे थो घटे नथो। आउं वॾो अलाह जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे एतिरी हिमत बि ॾिनी आहे, एतिरी मदद बि आहे जो आउं हिन कम खे वधे थो। अच्छा साईं, हीअ जेको तव्हांजो एम्बुलेंस आहे सो इहो जेको तव्हां को मरीज़ वग़ैरह को एक्सीडेंट को हादसे में उनखे खणी वञी पहुचायो त छा हिन ते जीअं तमामु पंहिंजो एम्बुलेंस वारनि जो जेको आहे त पैसा रखियल आहिनि, फीस रखियल आहे, ऐं छा तव्हांजो इन में को आहे अहिड़ो सिस्टम? ईअं कुझु कोन्हे। असां ॾिसूं था को एक्सीडेंट आहे या उन खां का बि फीस कोन वठंदा आहियूं। हा बाक़ी को वस वारो आहे को पंहिंजे पुछां तेल जा पैसा वधि में वधि सिर्फ़ु तेल, बाक़ी ॿी का फीस कोन्हे। अच्छा, शहीद मोहम्मद हयात वेलफेयर जे चेयरमैन असगर अली पाताणी साहब सां मिलियासीं सो हुननि खां उन खां हाल अहिवाल वरितासीं। हुन असांखे पंहिंजे इलाइक़े जो विज़िट करायो, मोखी जे मज़ार ते वठी वियो, मोखी असांखे ॾेखारियईं, मोखी जे बारे में असांखे ॿुधायईं। ऐं साईं जे निगरानी में जेको आहे त हैंड्स पारां हिकु प्राइवेट प्राइमरी स्कूल हले पियो
उन स्कूल जो विज़िट कराई, उन स्कूल खे ॾिठोसीं, उते टीचरनि खां पुछियोसीं ऐं ॿारनि सां मिलियासीं, ॾाढी ख़ुशी थी। ऐं साईं जो जेको आहे त पंहिंजो ज़ाती ख़र्च ते हिकिड़ो प्राइवेट स्कूल हले पियो, सो उनजो बि विज़िट करे आयासीं। हींअर असां बीठा आहियूं पंहिंजो कैंप ते, जेको हीट स्ट्रोक जे लाइ साईं 3-4 ॾींहंनि खां ही कैंप लॻायो वेठो आहे, जेको माण्हुनि खे पाणी वाणी ॾियनि पिया ऐं पाण बि मौजूदु आहे। तो साईं असांखे पंहिंजे इलाइक़े जे मसइलनि खां आगाह कयो। असां पुछियो, असां ॾिसूं पिया थिए जाॾे काॾे असां जेको आहे त पंहिंजो मुंहुं करे ॾिसूं पिया त हिते सॼो वीरान लॻो पियो आहे, न को स्कूल, न को बिल्डिंग, सिर्फ़ु बिजली जो तारूं आहिनि, को गैस कोन्हे, को पाणी जो सिस्टम कोन्हे। सो ही माण्हू वीचारा रहनि था ऐं उन्हनि जे ख़िदमत करण में हू चए पियो त पंहिंजो असगर पाताणी चए पियो त मूंखे ॾाढो माना पुरसकून, हिकिड़ो सकून मिलंदो आहे। सो हिन सां हाल अहवाल थिया जेको अवां ॿुधियो। फारूक वंगवार, सोच TV, कराची।